हमको बख्शा खुदा ने ये एजाज है, JTI पे हमको बड़ा नाज है। हमको बख्शा खुदा ने ये एजाज है, JTI पे हमको बड़ा नाज है। इस वतन में हमें दीन हक चाहिए, कसर शाही में आईन हक चाहिए। इस वतन करमपुर में JTI करमपुर तरफा अब्दुल रहीम पवार, हसन रज़ा नसीरानी ऐं ॿियनि जी ज़ेर निगरानी हिकु रोज़ा तरबियती कन्वेंशन को ठाहे वियो। कन्वेंशन जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां थियो। कन्वेंशन में शहर ऐं इलाइक़े जे शागिर्द नौजवाननि समेत हर मकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। ॿिए पासे मौलाना मोहम्मद तैयब मेखो, मौलाना अब्दुल मालिक गुनियो, ज़िले कश्मीर JTI जे सदर मोहम्मद इब्राहिम शेख, जनरल सेक्रेटरी इरफान अली खोसो, मौलवी असदुल्ला भयो, सादुल्ला उगाई खसूसी शिरकत कई। तरबियती कन्वेंशन के खिताब कंदे मौलाना अब्दुल मालिक गुनियो, मौलाना मोहम्मद तैयब मेखो, असदुल्ला भयो, निसार अहमद बिजरानी, जावेद उस्मान बिजरानी ऐं ॿियनि चयो त करमपुर ऐं पसकरदारी जी तारीख़ में पहिरियों भेरो JTI सिटी करमपुर तरफ़ां प्रोग्राम मुनक़िद करे शहर ऐं इलाइक़े जे नौजवाननि जी बहितर तरबियत ऐं हौसला अफ़ज़ाई कई वई आहे। हुननि जो वधीक चवणु हो त करमपुर ऐं भरपासे जा नौजवान ख़ुशनसीब आहिनि जो उन्हनि खे JTI तंज़ीम हिकु बहितर प्लेटफॉर्म जे ज़रिए तरबियत जो अहम मौक़ो फ़राहम कयो आहे। आख़िर में अॻुवाणनि ज़ोर ॾिनो त वक़्त ब वक़्तु अहिड़नि प्रोग्रामनि खे हथी ॾिनी वञे त जीअं शहर ऐं इलाइक़े जे नौजवाननि जी दीनी व दुनियावी तरबियत थी सघे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजानी, JTN वेब न्यूज़ करमपुर। बख्शा खुदा ने ये एजाज है, JTI पे हमको बड़ा नाज है। हमको बख्शा खुदा ने ये एजाज है, JTI पे हम